मुल्क में वधंदड़ घाटे तोड़ महांगाई सबब आम माण्हुनि सां गॾु कुली बि काफ़ी सख़्तु मुतासिर थी विया आहिनि। पाकिस्तान जी 3 नंबर रोहड़ी रेलवे स्टेशन जे सालनि खां कमु कंदड़ पौरियत कुली हिन ॾुखे दौर में मुश्किलातुनि जे घेरे में अची विया आहिनि। कुली अलादितो साखाणी नसरुल्ला महर आफ़ाक बलोच एमएन ॿुधायो त अॻे जे भेट में हाणे रोज़गार हुन नाहे रहियो। ट्रेनुनि में सफ़र कंदड़ मुसाफ़िर पंहिंजो सामान पंहिंजी मदद पाण तहत खणी पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवाना थियनि था। कुलियुनि खां को मुसाफ़िर सामान खणण लाइ तयारी नाहे। ज़ोरी मुसाफ़िरनि खां सामान खणी सस्ते अघ ते मज़दूरी करे रहिया आहियूं। ॾींहं ई राति महिनत करे 300 खां 400 रुपया रोज़ी कमाईनि था, जिन पैसनि मां घर जो गुज़र सफ़र तमामु ॾुखियो हली रहियो आहे। उन्हनि थोरनि पैसनि मां छा वठी घर ॾियूं। हिकु वेलो खाऊं था त 2 वेला बुखूं काटे रहिया आहियूं। असां पाण बुख ऐं उन ते सॼो ॾींहुं वेही गुज़ारियूं था। हिन महांगाई असां ग़रीबनि जी चेल चिबी करे छॾी आहे। कुलियुनि जो वधीक चवणु हो त पैसो न हुजण करे ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर खां बि महरूम रखी वेठा आहियूं। महीने जो सौदो दुकान तां ओधर ते खणण सबबि कर्ज़ी बणिजी विया आहियूं, जंहिं करे हुननि रेलवे इंतिज़ामिया जे आला अख़्तियारनि खां अपील कई त स्टेशन ते को ॿियो रोज़ाने जी बुनियाद ते रोज़गार ॾेई खेनि बुख ऐं बदहाली खां बचाए गॾोगॾु माली सहायता बि ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।